सो साईं मां बस पहुची वियो आहियां लैंड ते जेको लाट हुयो ऐं असांजी रियल्टर असां सां गॾु एक्चुअली आई एम टेलिंग देम इन माय नेटिव लैंग्वेज Sure, absolutely. So, and then you can translate for me if you need to. यस त साईं हीअ ओके आहे रियल्टर सो लेट मी इंट्रोड्यूस स्टेफनी Hi, everybody. I'm Stephanie with Monument Realty based out of Frisco. We're out in the rural areas of North Texas right now helping him find the perfect property Thank you for so what he much. wants. Thank you as well. अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदो दोस्तों अॼुकल्ह पाण ॻोल्हियूं था पिया ज़मीन माना 2-3 एकड़ सोचो आहे वठूं हिते अमेरिका में ठीकु आहे अॼुकल्ह सस्ती आहे वरी सुभाणे 5-10 सालनि खां पोइ ॿियो रेट हूंदो बचड़नि जे लाइ पंहिंजे लाइ असली ॻाल्हि आहे पंहिंजे लाइ छो त साईं जीअं तव्हांखे ख़बर आहे मूंखे फार्मिंग वग़ैरह जो शौक़ु आहे छो त ॻोठाणो माण्हू आहे हिन जे करे चवंदो आहे कुकड़ियूं ॿकरियूं वग़ैरह इहे हुजनि पाण सां इन जे करे हिते अमेरिका में हाणे ज़मीन ॻोल्हियूं था इरादो कयो आहे ऐं उन सां ई रिलेटेड अॼु वञा थो पियो हिकिड़ी ज़मीन ॾिसणु हिकिड़ो एकड़ जो लाट आहे ॿियो बि एकड़ जो लाट आहे हिकिड़ो वरी 5 एकड़नि जो लाट आहे 5 एकड़नि वारो थोरो सस्तो रेट लॻियल आहे उहो हिन जे करे त उन जी जेका 2-3 एकड़ ज़मीन आहे उहा आहे भाउ मुंहिंजा उन में छा चवंदा आहिनि हाई एक्सटेंशन वायरियूं हूंदियूं आहिनि न माना हे हाई वोल्टेज तारूं वॾा खंबा ग्रिड टू ग्रिड जेके ट्रांसमिशन लाइन्स हूंदियूं आहिनि उहा उतां क्रॉस थी करे त उनजे हेठां कुझु नथा ठाहे सघूं पर उन जे हेठां ॿकरियूं पाले था सघूं उन जे हेठां काफ़ी ॿिया कम करे था सघूं फार्मिंग थी सघे त इन जे करे उहा ज़मीन बि ॾिसंदासीं वॾी महिरबानी अदा दोस्तो लख कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हां एतिरो ॾिसंदा आहियो प्यार कंदा आहियो पसंदि कंदा आहियो मोहबतूं अदा ज़िंदगी जीअं चवंदो आहियां त ॾाढी ख़ूबसूरत आहे इन सां प्यार कयो था तव्हां जिथे आहियो जिथे आहियो उते बेस्ट छा था करे सघो उहो कयो ईअं न त इंतज़ार में हुजो साईं अञा हुजे अञा न हीअ शइ थींदी त पोइ न जेका शइ ज़हन में अचेव थी जी बिस्मिल्लाह करे छिके रखो अलाह जो नालो वठी पोइ ॾिसो रब तव्हांजी मदद बि कंदो रस्ता बि खोलींदो मौसम आहे मौसम ॾाढो प्यारो आहे मंझंदि जो टाइम आहे अहिड़ो आहे प्यारो प्यारो महा प्यारो मौसम ॾिसो अदा ख़ूबसूरत झलकारियूं ककरियूं बादल आसमान मुंहिंजो प्यारो दोस्त मीर तारिक खान बोज़ार चवंदो आहे HD आसमान हूंदो आहे अमेरिका में हेॾे हलंदासीं साईं हे ॾिसो हे 10 एकड़ आहे कुंड ते पर कमर्शियल आहे ज़मीन हीअ महांगी आहे साईं सफ़ा इन करे थोरो ॿाहिरि हलंदासीं ऐं जेके नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदो हलां भाउ मुंहिंजा असां प्यारो दोस्त SD ख़ासकेली साहिबु चए पियो भुट साहिबु तव्हां बि वठो ज़मीन वठो पोइ सोचियो आहे त 5-10 एकड़ वठी छॾियऊं अमेरिका में फार्मिंग कयूं छा बि कयूं बाक़ी साईं सोसाइटियूं त ज़मीन खाईंदियूं थियूं वञनि हे ॾिसो हीअ बि सोसाइटी तयारु थिए थी पई प्लाटिंग थींदी घर ठहंदा ज़मीन पोख पला ख़तमु थी विया साईं अमेरिकन जी अहिड़ी ख़ूबी आहे साईं हाणे हे ख़ाली ज़मीन हे ढोरी आहे त हिते ढोरी पाणी वाणी छॾे या मींहं वसंदा आहिनि मींहनि जा पाणी गॾु करे वेहंदा पूरे करे प्लाटिंग नथा करनि ख़ूबसूरत नेचुरल व्यू बि ॾियनि था पिया पाणी जो जिथां बरसाती नाले जो घटि आहे उहो उतो ई आहे भाई हे हिकिड़ो ॿियो साईं हिते लाट पियो आहे ज़मीन जो वॾो 1000 एकड़ आहे सम्झो 2000 जरेब हे पूरो वॾो लाट आहे साईं हे तक़रीबन 10 मिलियन माना अरब रुपए खां मथे जी आहे उहे 1027 था
उहे बोर्ड लॻल आहे 1027 एकड़ हे सॼे जी सॼी ज़मीन आहे त हेठि मथे माल छॾियल आहे इन करे टैक्स ई बचे था प्रॉपर्टी टैक्स न आहे ढल आहे बाक़ी हे साईं नज़ारा हाणे भाउ मुंहिंजा सिजु लॻो पियो आहे माना ॾींहुं लॻो पियो आहे हाणे टाइम दोस्त पुछंदा साईं तो टाइम हलिजो वाच ई विसरी वई आहे वाच ई न पाती आहे गॾो गॾु साईं शेयरिंग बि हलंदी हले तव्हांजी त महिरबानी थींदी को ज़ोर ज़बरदस्ती जो सौदो न आहे आसमान बिल्कुलु साईं HD लॻो पियो आहे गाॾी टिटी टिटी बाक़ी ॾिसो त दोस्तो तव्हां सां इहो ई अर्ज़ु कंदो हलां पियो त ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत अथव तव्हां जिथे आहियो जिथे आहियो जेके बि रिसोर्सिस अथव न उहे इन्वेस्ट कयो उहे अॻिते वधायो टाइम अथव टाइम जो पैसो अथव पैसो हणो पंहिंजे बचनि ते अॻिते वधण ते पंहिंजी डेवलपमेंट ते ज़िंदगी खे अॻिते सुठे नमूने गुज़ारण जे लाइ हिते मज़ेदार शइ वञे थी उहा ॾेखारियांव जल्दी में असां ट्रेलर होम हिनखे चवंदा आहिनि ख़ाली ज़मीन वरितीसीं त पोइ पाण बि उते अहिड़ो हिकिड़ो ट्रेलर होम रखाईंदासीं जंहिंमें AC बाथरूम हर शइ हूंदो हाणे हे बि कंहिं ज़मीन वरिती आहे उहो खणाए आयो आहे त ट्रेलर होम हिते हीअ बि आहे 40 लाइ 47 एकड़ ज़मीन हुई बोर्ड लॻल हूंदो फॉर सेल जे लाइ हीअ न हिन जो बेकारी आहे जिते गाह जाइयो आहे तव्हांखे ॾेखारियां थो मुंहिंजा हे गाह वारी साए गाह वारी कार्नर जो प्लाट आहे हे आबादियूं सोसाइटियूं साईं अरबे रुपयनि जूं ज़मीनां थी वियूं आहिनि हिन जे करे थोरो पाण हलंदासीं शहर खां ॿाहिरि हिन जो ई अॻियां बोर्ड लॻल आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो भाउ मुंहिंजा जेसि ताईं बोर्ड अचे साईं शेयरिंग तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु आहे नंढिड़ो त शेयर जो हिकिड़ो क्लिक थी वेंदो न मज़ो अची वेंदो लाइफ में HD साईं हेॾो 60-70 एकड़ आहे हेॾो इहो 40 एकड़ आहे न मां तव्हांखे ॾेखारियां बोर्ड 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 उहे अचे थो बोर्ड साईं उहो अछो नंढड़ो प्यारो हीअ आहे भाउ मुंहिंजा 40 एकड़ उहे बोर्ड लॻल अथव हेॾो हीअ वरी ॿी आहे 60 एकड़ उहा परियां 60 एकड़ आहे हीअ 64 एकड़ परी 67 एकड़ आहे उहा बि ॾेखारियां हे ॾिसो हे 64 एकड़ नंबर लिखियल अथव को दोस्त वठण चाहे हिते पास करे इन ते कॉल कयो तव्हांखे मिली वेंदी साईं 64 एकड़ जो कार्नर जो लाट वरी हीअ आहे 67 एकड़ जूअर हुई तव्हांखे 2-3 हफ़्ता अॻु में ॾेखारी हुयमि जूअर हिते पोखियल हुई सॼी हे विकामियल आहिनि था हेॾे सोसाइटियूं अचनि थियूं इहे घर बर अचनि था इहे त हीअ आहे तक़रीबन भाउ मुंहिंजा 70 न यार सॉरी माज़रत उहा अॻियो लाट आहे हे 709 एकड़ था 709 एकड़ माज़रत भाउ छा कयां साईं काफ़ी लाट हिते विकामजनि था ॾिसूं बि अथा ॻोल्हियूं बि अथा हिन जे करे रेट अॻे पोइ हिते थिए थो पर हिते आहे साईं 60-63 एकड़ जो लाट हिकिड़ो ॿियो बि आहे हिन रोड ते शेयरिंग थींदी हले भाउ 60 एकड़ वारो लाट बोर्ड लॻल आहे हिते मां तव्हांखे ॾेखारियां हीअ 709 एकड़ जो हिकु ई फार्म आहे वॾो मां तव्हां हे ॾिसो इहो रस्तो वेंदो अथसि उहो साम्हूं छपरी अथसि 709 एकड़ जो हिकु ई लाट साईं हिकु ई जाइ ते 1500 जरेब ज़मीन हा जरेबन वारी कार आहे भाउ मुंहिंजा लॻे थो 60 एकड़ विकाम इन करे न हे साईं हिते तपेदार इहे बना इहे इन थेली कारी ते हणी वेंदा अथव निशान पोइ परियां साईं 60 एकड़ विकाम जो लॻे थो तपेदार हणी हुआ थेलियूं निशान जूं बाक़ी हिते सोसाइटियूं ॿियो बोर्ड कोई बि कान्हे हलूं था पिया अॻिते पर अॻिते वधण खां अॻु में वॾेरे जी औताक 3000 एकड़ जो मालिक हे साईं उहे फार्म उन जो फार्म त कोन्हे ईअं बसि मशीनरी बीठी हूंदी अथसि
ट्रैक्टर ट्रालियूं डंपर ट्रालियूं त कोन्हनि हिते ट्राला आहिनि पर हर काइण जे लाइ हे ॾिसो भाउ अन्न गुंदी में रखण जे लाइ बाजरी हुजे जूअर हुजे कणक हुजे हे ॾिसो डोज़र लाबारा इहे साईं पूरी औताक वॾेरे साहब जी उन खां पोइ भाउ मुंहिंजा हे बि आहे हिकिड़े जो फार्म साईं वॾो अथसि माशाल्लाह अथसि को 100 एकड़ त हूंदसि साईं माल छॾियल अथसि वॾो हिन में त दोस्तो मां तव्हां सां इहा ॻाल्हि वंडियां पियो त भाउ मुंहिंजा जेके बि तव्हां वटि रिसोर्सिस आहिनि उन टाइम साईं उनखे इन्वेस्ट करे पंहिंजो जेको ज़हन में टारगेट सेट कयो अथव उनखे हासिल करण जी कोशिश कयो ईअं साईं हाणे काफ़ी ॻाल्हियूं दोस्त चवंदा आहिनि कंदो आहियां त हाणे मज़े जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां भाउ हेॾो नज़ारो बि ॾेखारींदो थो हलां जीअं बोरियत न थिए उहा इहा भाउ मुंहिंजा त जॾहिं मां इंटर में हुयुमि त इंटर जी कॉलेज जी फी जा पैसा न हुया पोइ हाणे छा कयूं पढ़ाई छॾे ॾियां छा कयां पर न मुंहिंजे माउ पीउ खे छा बसि आहे उन्हनि जो घर में जेको कुझु आहे असां उहो खपाए बि तोखे पढ़ाईंदासीं ज़रूरु पढ़ाई तूं न छॾ मुंहिंजे वाल साहब जो ख़्वाबु हूंदो त मां ऑफिसर न थियां पर मुंहिंजा बच्चा ऑफिसर थियनि छो त हुन ऑफिसरनि जा मज़ा ॾिठा हुन ऑफिसरनि सां दोस्तियूं हुयसि त उन्हनि खे ॾिसंदो उन्हनि जूं गाॾियूं ॾिसंदो हुन बि इहो ख़्वाबु ॾिठो त न मुंहिंजा मां ऑफिसर न थियां पर मुंहिंजा बच्चा ऑफिसर थियनि इन जे करे हुन चयो पढ़ाई पुट पढ़ाई 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 हाणे पैसा न हुया छा कयां जंहिंमहिल माण्हू जा ॾुखियल हाल हूंदा आहिनि न हर कोई परे भॼी वेंदो कोई वेझो न हूंदो आहे चवंदा न तुंहिंजो कोई यार ई न हूंदो आहे जेके सावा हूंदा आहिनि न उहे पोइ लुकदा वठंदा आहिनि चिॿाईंदा आहिनि त मथां यार अॻे ई पंचर आहे वरी न पंचर जा पैसा घुरे पोइ साईं कंदे कंदे छा थियो मूंखे यादि आहे हाय हाय छा त ॾींहं हुया मुंहिंजी अमड़ पंहिंजे कननि मां सोना वाला लाहे ॾिना उन टाइम 1500 2000 रुपए जा वाला कोई एॾा महांगा बि न हुया पोइ उन चयो त पुट वठे ॾेई करे फीस ॾे तूं पंहिंजी 1600 रुपया हुया फीस साईं साल जी उन टाइम गवर्नमेंट डिग्री कॉलेज मां को हाई फाई कॉलेज यूनिवर्सिटी में न पढ़िया मां गवर्नमेंट डिग्री कॉलेज गगुल पनवाकल में पढ़ियल आहे इंटर उतां कई आहे साईं अलहमदुल्ला मां ख़ुशी आहे फ़ख़ुर आहे हिन ते त उहा अमड़ उन टाइम अगरि 1600 न भरे आहे काला वाला न लाहे ॾिया चया न पुट इहा ई आहिनि मां वटि मां न ॾींदमि हे आहे उहो आहे पोइ पढ़ाई न कयां मां हिते अमेरिका न हुजां पर हुन ॾिना उन टाइम हुन वटि जेका शइ हुई हुन बेस्ट उहा इन्वेस्ट कई पंहिंजे बचनि ते ऐं अॼु अलहमदुल्ला 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 मालिक जा करम आहिनि अलाह पाक जा एहसान आहिनि जेतिरा शुक्राना अदा कयां घटि आहिनि त दोस्तो हिन जे करे तव्हांखे अर्ज़ु कंदो आहे जेका अथव जिथे आहियो उते बेस्ट करण जी कोशिशि कयो पंहिंजे टारगेट्स खे अचीव करण जे लाइ मूंखे अॻिते वधणो अमीर थियणो पैसो कमाइणो मुंहिंजे वाले साहब जो ख़्वाबु हुयो मुंहिंजो पुटु ऑफिसर थिए मुंहिंजो ख़्वाबु हुयो त मुंहिंजा बच्चा मां अगरि फाइनेंस न हुजण जे करे घटि स्कूलनि में पढ़ियो आहे त मां फाइनेंस सुठो हुजे जीअं मां जेका कमी मूंखे महसूसु थियनि उहा मुंहिंजे बच्चनि खे महसूसु न थिए मुंहिंजा बच्चा पाकिस्तान जे टॉप स्कूलनि में वञनि एतिरी महिनत कंदुमि
अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे इन जे करे रोइण पिटण ॾुख ॻाइण सां कुझु न थींदो उन जे सोल्यूशन्स ते ॻाल्हायो उन्हनि जा मसइला कीअं इहो मसइलो हल थो थी सघे कीअं इहो ॾाको मां चढ़ी थो सघां उहा शइ कयो पोइ ॾिसो ज़िंदगी बसि साईं ॻाल्हि पसंदि अचेव त शेयर थी कजे पोइ अदा कुझु नज़ारा ॾिसो त शहर खां ॿाहिरि थोरो वञूं था ऐं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदो हलां भाउ मुंहिंजा असां वञूं था पिया ज़मीन ॾिसण ये तव्हांखे ॿुधायुमि अदा ऐं काफ़ी दोस्त सलाह मशवरो सुठो ॾिन पिया आहिनि सुठी सलाह मशवरो जेको दोस्त ॾे उन जी उहा ॻाल्हि मञणु खपे इन जे करे असां चयो 2-3 एकड़ असां बि पोइ ज़मीन वठी छॾियूं असां प्यारो दोस्त SD ख़ासकेली साहिबु हुनखे अलाह पाक ख़ुशि रखे आबाद रखे मां चयो भला SD साहिबु चओ था त भला ॻाल्हि सीरियस वठी ऐं तव्हांजी चवण ते ज़मीन वठूं था पोइ ईअं साईं सोचियो आहे 5-10 एकड़ वठूं इन जे करे वञूं था पिया ज़मीन ॾिसण हिते वरदा ते महांगी आहे हिते बि आहिनि खोड़ ज़मीन फालतू पियूं आहिनि माना फालतू सॉरी यानी अवेलेबल आहिनि फॉर सेल लाइ मां वञा तो शहर खां थोरो ॿाहिरि जीअं सस्ती साईं सीधी सी ॻाल्हि आहे हे जीअं 28 एकड़ आहे हेॾो वरी ॿिए लाट ख़ाली पिया आहिनि पर इहे सॼा मेन रोड ऐं कमर्शियल तव्हांखे ख़बर आहे हाईवे जी ज़मीन महांगी त भाउ मुंहिंजा बचड़े वाल नौकिरी कंदो आहे हिलाल जो पैसो आहे हिन जे करे 51 एकड़ साईं कॉलन काउंटी जी फॉर सेल हे अलॻि आहे हेॾो इन जे करे साईं बचड़े वाल माण्हू आहियूं मां को हेॾो अरबपति करोड़पति न आहियां हे 52 एकड़ हिते बि साईं अवेलेबल आहे पूरो गाह जो लाट रोड जो हे 134 एकड़ हिते 7 में एकड़ हिते जरेब वेसो त सम्झो छा चवंदा आहिनि हवड़ाई आली न कए हिते उहो कमु न आहे साईं हिते एकड़नि जा 5-10 एकड़ बि माना पोइ हिते हे सफ़ा माना अञा स्टार्टर आहे पहिरें दर्जे में आहे हे साईं नज़ारा ॾिसो बहितरीनु इंशाल्लाह पंहिंजो बि फार्म हाणे ठाहींदासीं भुटो फार्म्स या तव्हां ॿुधायो साईं नालो छा रखूं नालो सजेस्ट कयो जेके दोस्त ॾिसो था वॾी महिरबानी अदा लख कुर्ब तव्हां ॿुधायो नालो छा रखूं ऐं साईं मां हिन वक़्तु आहियां गंटर टेक्सास अमेरिका में उते ज़मीन ॻोल्हियूं था पिया ऐं बसि हे अॻियां गंटर शहर ईंदो हे बि साईं 165 एकड़ हे बि अवेलेबल आहे ऐं जेके दोस्त ॾिसो था वॾी महिरबानी शेयर हलंदो हले ऐं हुन सां गॾोगॾु भाउ मुंहिंजा दोस्तो काफ़ी ॾिसो था वॾी महिरबानी साईं तव्हां बि पंहिंजे शहर जो नालो लिखी करे मोकिलियो त असांखे बि ख़बर पए कहिड़ो दोस्त काथों ॾिसे थो पियो वॾी महिरबानी अदा पंहिंजे शहर जो नालो लिखी करे मोकिलियो बसि मुल्क जो ख़ैर आहे मुल्क जो बि लिखियो त सही आहे छो त काफ़ी दोस्त सऊदी अरब खां ॾिसंदा आहिनि वॾी महिरबानी दुबई UAE खां ॾिसंदा आहिनि इंडिया मां ॾिसंदा आहिनि साईं काफ़ी सिंधी माण्हू लख कुर्ब साईं उन्हनि दोस्तनि जा बि मां मोस्टली सिंधी ॻाल्हाईंदो आहियां कॉन्टेंट मुंहिंजो सिंधी में हूंदो आहे सिंधी ॻाल्हाईंदड़ सम्झंदड़ उहे सभु ॾिसंदा आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी बाक़ी सिर्फ़ु जेको मुंहिंजो एक्शन ते ॾिसंदो आहे उनजी बि वॾी महिरबानी अदा बसि साईं हलूं था पिया घंटर शहर जो नालो घोटकी वॾी महिरबानी शहर साईं शहर जो नालो लिखी करे मोकिलियो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी जेसि ताईं हलूं था अॻिते बसि दोस्तो पंहिंजी मंज़िल ते पहुचण वारा आहियूं पहुता न आहियूं अञा साईं टेक्सास अमेरिका में आहियां ऐं ज़मीन ॾिसण वञा थो हिकिड़ी बेका उहा आई आहे सोचो त वठी था छॾियूं मिड़े थोरो इन्वेस्ट कयूं था अॼु जे लाइ न अॼु खां 5-10 सालनि जे पोइ जे लाइ इन करे शहर खां थोरो ॿाहिरि आहियां ॿाहिराड़ी में सफ़ा ॾाढा अहिड़ी ॿाहिराड़ी जिते खंडर लॻो पियो आहे पर अलहमदुलिल्लाह हिते सेफ्टी आहे पुलिस आहे कानून आहे को भउ भलो न आहे कब्ज़ो न आहे मां तव्हांखे थोरो नज़ारो करायां हिन खंडर जो जीअं मां चयोमांव साईं पुराणो ॾिसो छतियूं ई हेठि आहिनि हे पुराणा हवाइली गाॾियूं हीअं बीठियूं आहिनि ॻोठ आहे साईं ॻोठ में ज़मीन आहे ॾिसो हे साईं नंढड़ो हिकिड़ो
टाउन आहे ॻोठ आहे साईं टेक्सास अमेरिका में शुक्र आहे पेट्रोल पंप बोतल चांहि इहे शयूं अवेलेबल अथसि पर आहे ॿाहिराणी साईं कुझु नवां दुकान बि ठहिया आहिनि हाणे अचे थो वधे थो अॼु खां 5-10 साल पोइ अलाए छा हूंदो साईं मां तव्हांखे थोरो ॾेखारियां हेॾे आहे हिकिड़ो एकड़ आहे ॿुधो आहे उहो एकड़ तव्हांखे ॾेखारियां हे घर ॾिसो था सफ़ा ॻोठ दोस्तो शेयरिंग हले ज़मीन ॾिसण वञूं था पिया एकड़ जो लाट आहे तक़रीबन एकड़ अथसि हिन घर ॾिसो त हिते ॻोठ ॾिसो ॿाहिराड़ी ॾिसो गाॾियूं बीठियूं आहिनि ईअं ई पर भित न आहे लोड़ो न आहे को खारदार तार न आहे चोरी चकारी न आहे न केरु कंहिंजो सामान नथो खणे पियो न हे जीअं हाणे लाट अवेलेबल आहे कोई पर हेॾे साईं पाण जो लाट ॾिसो ॾिठो आहे रस्तो भुली वियासीं ऐं ॻोठ तव्हांखे सम्झायां ॾेखारियां पियो आहियां पिकाने स्ट्रीट ते पर शहर ॿियो आहे अॻियां ई आहे उहो साईं 5 मील अॻिते है माज़रत साईं इहो थींदो अथव चाहे अमेरिका हुजे पाकिस्तान हुजे भुल चुक थी वेंदी आहे इंसान खां छो त इंसान ख़ता जो घर आहे ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव ग़लतियूं कंहिंखां बि थी थियूं सघनि इंसाननि खां ई थींदियूं आहिनि भाउ मुंहिंजा केर बि हिन दुनिया में परफेक्ट न आहे रब्बुल आलमीन खां सवाइ त भाउ मुंहिंजा कॾहिं बि कंहिंखां भुल चुक थी वञे न त हुनखे माफ़ करणु सिखो यकीन कयो हिन में एॾो त सुकून ऐं सवाबु अथव न पुछो अदा तव्हां कंहिंखे अगरि माफ़ करणु सिखियो न यकीन कयो वॾो सुकून अथव ज़िंदगी कामयाबी तमामु असां पहुची वियासीं पिकान स्ट्रीट हे मेन रोड खां बस था हिकिड़ो लाट छॾे हे ॾिसो था वाइली साईं जीअं चयोमांव हे पुराणा घर आहिनि हिते आहे हिकिड़े एकड़ जो लाट अदा एकड़ जो लाट ॿुधो आहे कमर्शियल बि आहे ओ यार साईं रियल एस्टेट एजेंट माई बि पहुची वई आहे इहो लाट आहे साईं दुकान बि कमर्शियल आहिनि वाह पेट बि ठहियल आहे अचो त साईं हिन लाट खे ॾिसूं कंटेनर बि पियो आहे ज़मीन ते एकड़ जो लाट आहे रियल एस्टेट एजेंट बि पहुची वई आहे हिते साईं मायूं बि कमु कंदियूं आहिनि काफ़ी फील्ड में आहिनि हर शोबे में आहिनि कोई फ़र्क़ु न आहे बसि अचो त तव्हांखे नज़ारो करायां आई एम गुड हाउ अबाउट यू साईं पुछोसि सो साईं मां बसि पहुची वियो आहियां लैंड ते जेको लाट हुयो ऐं असांजी रियल्टर असां सां गॾु एक्चुअली आई एम टेलिंग देम इन माय नेटिव लैंग्वेज Sure, absolutely. So, and then you can translate for me if you need to. यस त साईं हीअ ओके आहे रियल्टर सो लेट मी इंट्रोड्यूस स्टेफनी Hi, everybody. I'm Stephanie with Monument Realty based out of Frisco. We're out in the rural areas of North Texas right now helping him find the perfect property Thank you for so what he much. wants. Thank you as well. एंड दोस्तो मां ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां लेट मी जस्ट से इन माय नेटिव Absolutely. त इहा त असां मां हिते लैंड ॻोल्हियां थो पियो परचेस करण जे लाइ ऐं जेके दोस्त पुछंदा आहिनि त हाउ मच इज़ द प्राइस ओवर देयर वी वांट टू बाय अ लैंड एंड एवरीथिंग तव्हां कॉन्टेक्ट करे था सघो स्टेफनी सां इन्हनि जी मां ईमेल एड्रेस आई विल पुट इन माय comment and also on the screen and definitely you will get some queries from you're there awesome. and I hope you will help them. Oh, I will help. I love family, I love people, and most importantly, helping. Thank you. Helping Thank you you find so what your needs are. And now you are showing me another property. We are. We're on to the next one. Okay, so let's go. Thank you. Thank you. Thank you. Now, how old's your daughter? My daughter, she's 7. Oh, you've got a little one. Yes. Mine are 12 and 14. Oh, okay. Yeah, No, she I goes to have a Salina? son as well. 2 sons. One is 10 and one is 6. Oh, they go to school in Salina? Yeah. Oh,
Fun is good. साईं ये ज़मीन लेट्स गो आई विल फॉलो यू Yes. साईं ये ज़मीन है जेका एकड़ पर हीअ इंडस्ट्रियल ज़ोनिंग आहे अमेरिका में ज़ोनिंग ज़रूरी आहे माना तव्हां हिते को हे जेके शेल्टर रूम आहिनि अहिड़ा ठाहे था सघो का इंडस्ट्री नंढो कारखानो वग़ैरह आणी था सघो ठीकु आहे फार्मिंग जे लाइ न आहे छो त हे चौधारी हिन जे ऑफिसिस आहिनि त भाउ मुंहिंजा अचो त हाणे हीअ ॿी ज़मीन ॾेखारण थी हले त होॾे हलूं था त साईं इहा ज़मीन तव्हांखे ॾेखारीसीं हीअ पोयों एकड़ खां कुझु शायदि 100-200 फुट घटि आहे हाणे साईं हीअ ॾेखारण वञे थी ॿी ज़मीन हलो त हलूं था हिकिड़ो मिंट था कॉल अचे थी हिनजी हिकिड़ो सेकंड बसि साईं अची विया आहियूं होटल ते हिते होटल जो नज़ारो करणु लोकल शइ ते आहे साईं खाया पीआ छपरा इहे शयूं हलंदियूं पयूं चांहि ठहे थी पई कॉफ़ी साईं I can. Thank you so much. I appreciate it. साईं अची वई असां प्याला कोप न आहिनि साईं हिते मगान पियो सटियो It's a nice place, huh? They have a couple of games as well. You can come. तमामु बहितरीन साईं तव्हां अचो घुमो फिरो चांहि बि आहे On to the next one, huh? Yes. Then you'll get to be home for the kids when they get off the bus. They ride the bus. They like back home they ride the bus. Well, that's good. Makes it more convenient. You Yeah. gonna stay for a bit? No, I'm leaving now. You're gonna leave? All right. I'm gonna get. Look at that. Oh, popular. I'll get on there. But if you think of anything else, let me know. But I'll kind of get everything gathered. Thank y'all so much. Thank you. Thank you. Sain. Thank you. Okay, thank you. Have a good one. You too. It looks like it might rain. Nice huh? meeting you. You as well. It's a breezing actually. It's like, wow. So I will wait for your email, right? Absolutely. And we will Your share. email's on there, right? Yes, It my should be, email is over Because there. when it's a big file like that, it's easier to email. It won't go through a text. Okay. Awesome. Thank you. I'll text See you. to let you know. Absolutely. साईं चांहि पीतीसीं वरी पंहिंजूं रिक्वायरमेंट्स ॿुधायूं मां साईं हे कमु करिणो आहे छो त अमेरिका में ज़ोनिंग वग़ैरह परमिटिंग माना जीअं हाणे सोसाइटियूं आहिनि साईं हिते छा करे थो सघे छा नथो करे सघे हिते कानून आहे ईअं न आहे त बसि प्लाट वरितो ऐं भित जाॾो वणे कढाए पोइ सिरनि जी कढाए या ओॾकी कढाए या खारदार कंडनि बबुरी जा कंडा रखी छॾ ईअं सिस्टम न आहे हिते तव्हांखे हिकु हिकु शइ चेक करणी हूंदी आहे त उहा रिक्वायरमेंट ॿुधाईमांसि उन खां पोइ वरी थी वियो त मां चवां त असांखे ॿ फार्म ठाहिणो आहे फार्म जे लाइ ज़मीन खपे त हुन चयो पोइ वेही करे इहा रिक्वायरमेंट लिखूं था सॼियूं मां ॻोल्हियां थी शयूं तोखे ॿुधायां थी छो त अॻियों बि जेको पार्सल आहे उहो बि सोसाइटी में आहे माना हुन हिकु माण्हू जी हुई 10 एकड़ ज़मीन हुन एकड़ जा 10 पार्सल ठाहे उहे एकड़ जा मिलिया त ऐं उन में हिकिड़ी इहा रिस्ट्रिक्शन 2 सालनि जे अंदरि तव्हांखे घरु ठाहिणो आहे हाणे ज़मीन वटां मां घरु न ठाहियां अलहमदुल्ला पहिरियों ई हिकिड़ो घरु आहे ॿियो ठाहियां त वरी फासी वञूं पोइ हिन जे करे भाउ मुंहिंजा चयोसीं असांखे ज़मीन ॻोल्हे ॾे जिथे असां पंहिंजा फार्म ठाहे सघूं पंहिंजो फार्म ठाहे सघूं पोइ हुन जो ठीकु आहे मां ॻोल्हियां थी मां चयो शहर जे वेझो हुजे वधि में वधि पंहिंजे घर खां 1/2 मुनो कलाक परे हुजे वधीक बि परे न हुजे हुन जो सही आहे ज़मीन हिते जाम आहे ॾिसां थो 100,000 एकड़ पयूं मिलनि थियूं पयूं पर करोड़नि जूं न अरबनि जूं आहिनि साईं महांगियूं आहिनि हिते डॉलरनि में रेट आहे साईं को $1 मिलियन $1.5 मिलियन $2 मिलियन $1 बिलियन जो बि हज़ार एकड़ जा पार्सल पिया आहिनि हाणे जीअं हे ॾिसो भाउ मुंहिंजा न भाउ
ट्राला ट्रक बारिश थिए थी पई झनकार मौसम जी वाह साईं वाह रेलवे भी हलन थी पयूं हे जी हाणे साईं ॾिसो घणो एकड़ आहे 450 एकड़ हाणे हे लाट पूरे जो पूरो एकड़ 450 माना 900,000 जरेब जंहिंजी ज़मीन हुजे हिते हे ट्रेन साईं रेलवे लाइन जी भक में ऐं हाणे हीअ ज़मीन ॾिसो हीअ ज़मीन बि अवेलेबल आहे अॻियां बोर्ड लॻल अथसि हिन जो त इहे भाउ सॼियूं ईअं ज़मीन आहे हिते जेके ख़ाली पयूं आहिनि विकाम ॾियण जे लाइ बोर्ड लॻल हूंदो आहे फ़ोन करे या ऑनलाइन सर्च करे वठो अल्लाह अकबर ट्रालो साईं बजरी खई वञे पियो हे ख़ूबसूरत व्यूज़ त साईं हाणे तव्हांखे पूरो सीरीज़ ॾेखारींदासीं इन ज़मीन वठण जी जॾहिं जॾहिं को मीटिंग या को ज़मीन ॾिसणु वेंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं तमामु साईं सिधा सिधा कमर्शियल लाट हे त मेन हाईवे आहे न साईं हितां त हे सुभाणे डबल हिते पुलियूं ठहंदियूं हाईवे थींदा शहर वधंदो हिते त तमामु महांगो आहे भाउ इन करे थोरो ॿाहिरि वञी को एकड़ ॿ वठूं जिते पंहिंजो शौक़ बि कयूं फार्म हाउस हुजे शिकार बि कयूं अंडा बच्चा बि कयूं अहिड़ो को मिली वञे न ईअं पुराणो घर बि हुजे ऐं ईअं लाट बि हुजे त कमु भलो थी वेंदो हे ॾिसो हिते जीअं ॿुधायोमांव हे घणा 40 एकड़ हे होटल आहे भाउ होटल छपरा होटल ॿाहिराड़ी में हिते इंग्लिश छपरा होटल आहे हिन साईं 50 एकड़ 49 एकड़ जो लाट आहे साईं पुलिस अचे थी बाबा पुलिस 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 साईं तव्हांखे हाणे लाइव पुलिस बि ॾेखारियां दोस्तो शेयर हिकिड़ो शेयर बि थींदो हले हे साईं ज़मीना ख़ाली आहिनि भाउ मुंहिंजा लाट लिखियल आहिनि पुलिस वारो वञे थो पियो उस्ताद लॻे थो को ऑफिसर अचे थो साईं को गवर्नर बवर्नर आहे जेको प्रोटोकॉल अॻ में हे साईं शान में चयो असांखे साइड थी वञो भाउ माज़रत साईं हे मैयत हुई भाउ मुंहिंजा मैयत खे प्रोटोकॉल ॾिनल हुयो जीअं असांखे वेंदो आहे न जनाज़ो ईअं जनाज़ो हुयो भाउ ट्रैफिक सॼी ॾिसो जनाज़े खे केॾो एतिराम आहे हिते साईं पुलिस वारा प्रोटोकॉल ॾियनि था पिया गाॾियूं भेजी वियूं आहिनि भाउ हे ॾिसो हे जनाज़े जे लाइ माण्हू वञनि था पिया हे डबल इंडिकेटर इहे साईं जनाज़े जे लाइ ऐं को अंग्रेज़ आहे साईं हल बड़ी खलकत अथसि साईं ओ या पुलिस मने थी पई साईं ओए बत्ती बारी थी फुल प्रोटोकॉल हे अचे थो उस्ताद पुलिस वाला हे साईं डिटेक्टर ॾिठो पुलिस वारो अचे थो ॿोलणु शुरू थी वियो पुलिस पुलिस हिते बि साईं तव्हां अगरि तव्हां कानवाय खे पैसा ॾींदा तव्हांखे प्रोटोकॉल इहो मिली वेंदो आहे जनाज़े जे लाइ या को कमु आहे रोड बंदि कराइण जे लाइ रोड ते को टावर जीअं असां मोबाइल टावर हणाईंदा आहियूं उन्हनि जे लाइ हे साईं उनजी रश त भाउ मुंहिंजा ॾिसो हिते बि जनाज़े खे एतिराम आहे हिते बि जनाज़े जी रेस्पेक्ट आहे जेको साईं ॿियो हलियो हिन दुनिया मां फ़ानी दुनिया मां उन सां कहिड़ा लेखा न साईं उन सां कहिड़ा लेखा जेको वियो सो वियो असां बि वेंदासीं तव्हां बि वेंदासीं हिकिड़े ॾींहुं दुनिया ख़तमु थी वेंदी पोइ साईं इहे कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ा ददका कूड़ी
पूरी शाना शौकत वॾायूं कंहिंजे लाइ कावड़ कंहिंजे लाइ हर शइ ख़तमु करे साईं पंहिंजे मैटरनि सां ख़ुशि रहो जेके नाराज़ अथव उन्हनि खे मनायो ऐं कोशिशि कयो पंहिंजी जान खां कंहिं ॿिए खे तकलीफ़ न हुजे इंसान आहे हर कोई ख़ुशि न रहंदो आहे भाउ ॾाढो ॾुखियो आहे ख़ुशि करणु हर माण्हू खे हर कंहिंखे इंसान ख़ुशि नथो करे सघे पर कोशिशि कयो तव्हां ज़ात खां कंहिंखे तकलीफ़ न हुजे हे ॾिसो हाणे हे घणो आहे हे पूरो लाट ॾेखारींदे 134 एकड़ भाउ 134 एकड़ फॉर सेल ओए बोर्ड लॻल अथव ओयो वयो वरी हिकिड़ो हे लाट आहे 52 एकड़ पहाड़ी बि आहे दड़ो बि आहे हे 52 एकड़ हे हिन जो बोर्ड हे पूरो साईं हे लाट 52 एकड़ जो वरी हिकिड़ो ॿियो लाट हे वरी आहे 51 एकड़ हे ओयो बोर्ड नीरो वयसि हे पूरो लाट साईं इहे लाट ई लाट आहिनि हे ॾिसो हाणे वरी साम्हूं लाट 28 एकड़नि जो हे 28 एकड़ हे पूरी साईं 28 एकड़ वरी साईं हे पूरो छपर त ज़मीना जाम आहिनि माल हुजे साईं जंहिं दोस्त वटि माल आहे उहो वठी थो सघे बाक़ी अहिड़ा व्यू नज़ारा पोइ हितां करे थो सघे अहिड़ा वाह सुभान अल्लाह साईं हे ॾिसो अहिड़ा नज़ारा इहो साम्हूं मींहुं थो अचे अहिड़ा हाई स्कूलनि में तव्हांजा बचड़ा पढ़ंदा जे हिते रहंदव त हे हाई स्कूल था 8 9 10 9 10 11 12 4 साल अहिड़ा रस्ता हूंदव अहिड़ा बाग बगीचा अहिड़ा माल हूंदव गावा माल गांव माल आहे साईं गांव माल तो इहा हुई अॼु जी वीडियो ज़मीन आहिस्ता आहिस्ता ॾिसंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधायां साईं हिन वीडियो खे शुरू में ॾिसिजो ज़मीन अमेरिका में कीअं वठिबी आहे उन जे बारे में सॼो ॾिसणु आयासीं पए एकड़ घणी आहे साईं घटि में घटि हिते माना सपोज़ 50 मील जे अंदरि एकड़ आहे 40,50,000 जो माना करोड़ रुपए एकड़ आहे 50 माइल हिते बाक़ी साईं हिते शहर में त 16 करोड़ खणी जो पोइ बि नथो मिले एकड़ उहो मुंहिंजे चौक ते सिग्नल आहे न हुनजो उन ॾींहुं चेक करायो हुअमि एकड़ जो लाट अथसि $1.6 मिलियन माना 16 करोड़ हिकिड़ा 8 करोड़ ॿिया माना 25 करोड़ रुपए जो एकड़ आहे उहो पाकिस्तानी 25 करोड़ हितां जो $1.6 मिलियन मेन चौक साईं जिथां मां टपंदो आहियां स्टॉप साइन आहे हाणे सिग्नल लॻी आहे न उहो त भाउ मुंहिंजा शुरू में वञी ॾिसिजो ऐं तेसि ताईं असां तव्हांखां इजाज़त वठूं था छो त बारिश बहितरीनु थी वई आहे जेके नवां दोस्त आहिनि साईं बिल्कुलु वञण ते दिलि त नथी चए पर छा कयो वञिणो आहे त नज़ारो साईं हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो अचो हाणे वेंदे वेंदे दिलि चयो इहो हे घर ॾिसो साईं अहिड़ो फार्म हाउस ठाहिण जो शौक़ु आहे त हिकिड़ो फार्म हाउस ठाहियूं हिते घटि में घटि एकड़ जो लाट हुजे बाक़ी मथे 5-10 एकड़ मिली वञनि त छा ई ॻाल्हि आहे पर शहर खां थोरो ॿाहिरि वञिणो पवंदो उन जे लाइ साम्हूं 20 एकड़ फॉर सेल ज़मीन जाम आहे पर साईं जेब में माल न आहे हे 8.3 एकड़ जाम साईं हिते जाम आहे चर्च साईं हितां जा हल ऐं साईं मूंखे काफ़ी विच में दोस्तनि जा मैसेज बि आया अलाह अञा ॾे साईं माण्हुनि खे हिकु ॿिनि दोस्तनि फ़ोन कयो त साईं असां वटि माल जाम आहे तव्हां उते वठो माल असां ॾियूं था त भाउ मुंहिंजा ईअं हिते अमेरिका में इहो सेटअप न आहे ठीकु आहे
जेके वॾा बागू आहिनि उन्हनि जो ठीकु आहे साईं। मां बचड़े वाल माण्हू आहियां, मां इहे शयूं अफोर्ड न करे सघंदो आहियां। छो हिते सपोज़ अगरि सुभाणे 5 करोड़ मुंहिंजे अकाउंट में अची विया न, मां खां पुछा थींदी भाई हे काॾों आयो थी पैसो, ज़मीन त वठे थो, काॾों आयो काॾों थी। इन जे करे उहो ॾिसो था रसीदनि जे करे उहो नवाज़ शरीफ़ भॻो बीठो अथव, पंहिंजो मुल्क नथो अची सघे। हता की साईं 3 दफ़ा वज़ीर आज़म आहे, तॾहिं बि वधीक तव्हां पाण समझदार हो, सियाणा आहियो। त इन जे करे भाउ मुंहिंजा, मां चवंदो भाउ तव्हांखे अॻोड़े हुनजो नंबर हर शइ ॾिनोसीं, हुनजो नालो, तव्हां उन खां डायरेक्ट पुछो, पाण वठो डायरेक्ट, पाण मुंहुं जो थोरो हुजे, सुकून जो हुजे, थोरो हुजे प्यार जो हुजे, थोरो हुजे मोहबत जो हुजे, थोरो हुजे इन जहिड़े झटनि खां न हुजे। सुभाणे ईअं न त मुंहुं ॾिसण कोई वञो हलिया। साईं पैसो वॾी गंदी शइ आहे, माण्हुनि जो ईमान मटाए छॾींदो आहे। हिन करे साईं असां चवंदा आहियूं थोरो हुजे, सुकून जो ई हुजे, न खपे घणो पैसो, टेंशन आहे। असांखे एतिरो खपे सुठो पायूं, सुठो घुमूं, सुठो खाऊं, ख़ुशबाश रहूं। ऐं इन पैसनि जे मामलात खां त मां ॾाढो लवाईंदो आहियां, पंहिंजो उॾारींदो आहियां, ॿिए खे लवाईंदो आहियां। छो त साईं तव्हां कंहिंखां पैसा वरिता न, पोइ जवाब ते थी वेंदा। इन करे असां कंहिंखे जवाब ते न थियणो भाउ मुंहिंजा। बाक़ी ॾिसो त हाणे शहर शुरू, मैकडोनल्ड, बर्गर, टाको बेल, बैंकियूं शैंकियूं, लैंड प्रॉपर्टियूं, हर शइ शुरू। ॾिसो था 10 मिंटनि में हुतां हिते। इन करे दुआ कयो त जल्द पंहिंजो सौदो थिए त ज़मीन वठो, ऐं पोइ तव्हांखे वरी उतां जी फार्मिंग, अमेरिकन फार्मिंग करे ॾेखारियूं भाउ मुंहिंजा। बसि नॉर्मल ज़िंदगी हलंदी आहे पई। हा ईअं थींदो अथव, ख़ुदाफ़िज़ कंदे कंदे वरी मां कमु पटे ईंदो आहियां, ॻाल्हाए ईंदो आहियां, वरी न ॻाल्हाईंदो आहे त साईं ॾिसंदा ममड़ो थियो वेठो हूंदो, चुप कयूं, सम्झ में ई न ईंदी आहे छा चवां। पर जंहिं महिल बैटरी हलण ते ईंदी आहे, गिट 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 छिक छिकां कमु हूंदो आहे। अगरि इहा जुआ ओ ये लाबारा, ओ या गावा माल, ओ या परियों वणनि जे परियों जेका जुअर बीठी आहे, इहा थिए पियो न लाबारो, गावा माल, ज़मीना कणकां तयार, रेज थी विया आहिनि साईं। मींहुं रेज कंदो आहे, हिते त पाणी आहे कान। बाक़ी साईं अहिड़ा मौसम, जानकारियूं, अहिड़ियूं ज़मीना, अहिड़ा रेलवे लाइन साईं, फाटक PR, पाकिस्तान रेलवे अची वई, सम्झो था। अमेरिका जी आहे त अमेरिका में आहियां, टेक्सास में साईं, आसमान नज़र अचेव थो न, ईअं सम्झो ॾींहुं आहे, बसि टाइम न पुछिजो भाउ। हे ॾिसो रेलवे क्रॉसिंग ऑटोमेटिक, न को गैंग वारो, न फाटक वारो, सॼो कंप्यूटराइज़ कमु आहे। इंजण बीठो बि आहे, माल गाॾी सिंगल लाइन, होॾे अॻोड़े रेल वई आहे, हीअ बीठी आहे हिते। भाई गाओ माल जाम आहे साईं, अमेरिका में आहे ई छड़ो गाओ माल। हे गाओ माल साईं, हेॾे हे बि तव्हांखे अॻिरे ॾेखारियमि, हे गावा माल साईं, हे गा माल। खीर बीर कोई न ॾोईंदो अथनि, इहे ॿचड़ा ई पींदा आहिनि हितां, जेके गऊं जा हूंदा आहिनि। गॾियां बि बीठा अथव साईं, इहे बि हिते अथव। छो त अमेरिका प्रोग्राम कया, अमेरिका जी साईं हिकिड़ी पार्टी जो निशान हाथी आहे, ॿिए जो गॾऊं आहे। असां वटि तीर शेर भला आहिनि न, हिते वरी गॾऊं ऐं हाथी जो मुक़ाबिलो, 2 पार्टियूं आहिनि, बसि उन्हनि जो मुक़ाबिलो थींदो आहे। हाय बसि साईं, हाणे त उन मुक़ाम ते अची विया जिते इंसान जो इंतिहा आहे, मौत, क़ब्रिस्तान। हे साईं पोयों क़ब्रिस्तान, इन ते ई पंहिंजी स्ट्रीम बि ख़तमु कयूं था। जिथे हुजो ख़ुशि हुजो, दुआनि में यादि, पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे हिकिड़ो शेयर करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। त साईं बसि रियल्टर चए थी पई त ॿी ज़मीन थोरो अॻिते आहे, चांहि जी चुस्की लॻी वञे।
ये तो चवंदा आहिनि कॉफ़ी हिते आम आहे त मां चयो हल भला चुस्की हणूं था पिया